शांति हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा ब्रिपटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। हेॾे मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे हिन सृष्टि ते ॿियो कुझु बि ज़िम्मेवारी तव्हांजे मथां आहे। पंहिंजे देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जी माण्हुनि वटि ज़िम्मेवारी हूंदी आहे न। अॼुकल्ह माण्हू खे सभु ज़िम्मेवारियूं बोझ थी लॻनि, बोझ समझी करे हर एक कम करन था, हर एक जिम्मेवारी निभाइन था। कि भी जीवन में खुशी ना है। कोई भी कम कंदे हुए, कोई भी जिम्मेवारी निभाइंदे हुए माण्हुनि खे खुशी ना है। अगर के खुशी थे थी तो जंहिंजी जिम्मेवारी खणी वेठा आहिनि उहो ख़ुशि न आहे। माण्हू त चवनि था असांजा ॿार आहिनि, फलानो फलानो आहे, असां उन्हनि जी संभाल कंदा रहियूं आहिनि। तव्हां भले केतिरो बि चाहो उन्हनि जे लाइ सुठो करो, उन्हनि खे धन संपत्ति ॾियूं, चीजियूं ॾियूं, सुख ॾियूं, लेकिन साम्हूं वारो तव्हांजी पालना सां हुनखे सुख नथो मिले। ॿारनि जे लाइ ॾिसो माण्हू केॾो थो करे, त बि ॿार ख़ुशि, सदा ख़ुशि रहंदा आहिनि, सुखी आहिनि। माण्हू घर में एॾो कमाए थो, एॾो धंधो थो करे, चीजुनि सां सुख वठे थो। अलाए बाबा चए तो माण्हू कमाइनि था, लेकिन जेको कमाइनि था हुननि सां हुननि खे सुख नथो मिले, खुशी नथी मिले, शांति नथी मिले। अलाए कमाइनि था छा था करनि, चवनि था सॼो ॾींहुं धंधो था करूं, ईअं था करूं, कमाइनि थी था, पैसो बि आहे, त फिर हुन पैसनि सां महांगी महांगी चीजूं बि वठनि था, लेकिन हुन सां हुननि खे यूज़ बि करनि था। लेकिन त भी जीवन में जो आंतरिक सुख, खुशी, शांति हुजणी खपे न, उहा मनुष्यनि जे जीवन में न आहे। छो सॼी सिर्फ़ माण्हू ॿाहिरां जे दिखावे जे लाइ करे थो। हा भई असांखे एॾो घर आहे, एॾी संपत्ति आहे, एॾा ॿार आहिनि, पढ़ल लिखल आहिनि, इहे सभु करनि था, त इहे सभु ॿाहिरां जो आहे। लेकिन अंदर आत्मा खे हिननि सभिनि चीजुनि सां सुख नथो मिले। आत्मा जा असली गुण हूंदा आहिनि शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं, सुख। आत्मा चाहींदी आहे मां हिन सृष्टि ते उहो सुख, शांति, खुशी जो अनुभव करा, पर उहा सभु कुझु पाइण लाइ उहो केॾो भक्ति थी करे, केॾो भॻवान खे यादि थी करे, केॾो कमाए थी, केॾी सुठी सुठी चीजूं थी रखे थी। ॾिसो अॼुकल्ह जेकी चीजूं माण्हुनि खे नज़र थी अचनि न, त उहो सभु ॿाहिरां जो दिखावो, लेकिन अंदरां खां बिल्कुलु कुझु बि न, खोखला आहे। त आत्मिक सुख, आत्मिक शांति, आत्मिक शक्तियूं, आत्मा खे ख़ुशी कॾहिं मिलंदी आहे जॾहिं उहा सच जी राह ते हले, जॾहिं हुनजे जीवन में उहो जो कुझु भी करे सब विकार बुराइनि सां मुक्त थी करे, जॾहिं आत्मा कोई भी कम काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जे वश थी करे न कंदी, तॾहिं आत्मा खे असली सुख, शांति, खुशी मिली सघंदी। अॼु माण्हू रोब वश मां ॿारनि खे, संबंधनि खे कंट्रोल करे हले थो, लेकिन हुन आत्मा खे भी सुठो नथो लॻे, ऐं जंहिंजे मथां उहो रोब करनि था उन्हनि खे भी सुठो नथो लॻे। भले कंट्रोल करे था सघनि, भले पंहिंजे रोब वश माण्हू गृहस्थी हलाए थो, धंधा हलाए थो, मतिलबु उते भी कमु करण वारा हूंदा आहिनि, लेकिन ये रोब असांजी चीज थोड़ी है, ये त रावण जी चीज है। भले माण्हू विकार वश ॿार पैदा करे थो, लेकिन आत्मा सत्य त्रेता में विकार वश ॿार थोड़ी पैदा करदी, त हाणे द्वापर कलयुग में विकारी दुनिया में विकारनि वश
विकारनि जे वश थी करे इहे माण्हू ॿार पैदा करनि था। इन करे त माण्हुनि खे सुख न आहे न ॿारनि सां। भले माण्हू अहंकार ॾेखारे थो, मोह रखे थो, लोभ रखे थो, ईर्ष्या करे थो, नफ़रत करे थो, घृणा करे थो, भई ये ख़राब माण्हू, हिन सां नफ़रत करो, हिननि सां परे रहो। भले माण्हू पंहिंजी सेफ्टी करे त हले थो, लेकिन नफ़रत असांजो गुण थोड़ी आहे। तव्हां हुनजे लाइ शुभभावना शुभकामना करे किनारो करो, उहो अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असां नफ़रत घृणा करे तव्हां हुन सां परे रहो, इहे त ठीकु न आहे, इहे असांजो गुण न आहे। भले तव्हां चओ असां त बची वियासीं, अहिड़ो आहे अहिड़ो आहे, त इहे जेका बि असां हिन दुनिया में इहे सभु चीज़ूं यूज़ था कयूं न, काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, सभु अॼुकल्ह जी गृहस्थी हलाइण जे लाइ माण्हुनि खे इन जी ज़रूरत पवंदी आहे न। तव्हां ई चेक कजो, ताकि पंहिंजी गृहस्थी हलाइण लाइ हर मनुष्य आत्मा खे पंहिंजो जीवन जीअण लाइ हिन दुनिया में ॿाहिरां जो सुख शांति खपे, त माण्हुनि खे हिन चीज़ुनि जो यूज़ करणो ई पवंदो। लेकिन आंतरिक सुख शांति खुशी जे लाइ हिन चीज़ुनि खे छॾणो पवंदो। जेको सुख शांति खुशी अॼु मनुष्य आत्मा चाहे थी न, उहा हुनखे कॾहिं मिलंदी जॾहिं उहा हिन विकार बुराइनि सां मुक्त थी करे कमु कंदी। तॾहिं भले उहा इन आंतरिक सुख शांति खुशी जे लाइ विकार छॾंदी, पोइ त हुनखे साधारण जीवन ई जीअणो पवंदो। साधारण मतलब ये ना गरीब वारो, मतलब साधारण मतलब ये कूड़ पाप ॻाल्हाए करे ज्यादा कमाई न, ज्यादा दिखाओ न, साधारण मतलब साधारण खाओ पीओ रहो, ओड़ो जीवन जीअणो पवंदो। माण्हुनि खे अॼुकल्ह ओड़ो जीवन पसंदि न आहे, ईअं थोरी रहिबो आहे, कोई असां कोई सन्यास थोरी रहो ईअं साधारण रहो। लेकिन हिन समय हिन सृष्टि ते जेतिरो साधारण रहंदव ओतिरो तव्हांजी आत्मा खे सुख शांति खुशी मिलंदी, ओतिरो तव्हांजी सेफ्टी जो साधन अथव। हिन समय ॾिसो माण्हू ज्यादा पढ़ाई लिखाई करे ज्यादा धंधे में अॻियां वञे, ज्यादा सुठी नौकरी धंधो करे पैसा कमाए त उहो बि प्रॉब्लम, न कमाए उहो बि प्रॉब्लम। त मीडियम रहो, हिन समय मीडियम रहण जो जेतिरो सघे न, हिन समय हर घड़ी परमात्मा जी चित्र छाया में रहणो जो समय आहे। हिन सृष्टि ते यही समय थो हले। हिन समय अगरि सोचो कि हाँ भई असां सुबुह शाम भजन कीर्तन कया, पाठ कया, भलो हाणे गृहस्थी में हिनखे ईअं चई छॾियो, हिनखे ईअं कयो, फोन ते ॻाल्हाए छॾियो, पोइ खाओ पीओ, टीवियूं ॾिसो, नाटक, हाणे सुबुह शाम त बि पाठ कया, हाणे नाटक था ॾिसो, पोइ नाटक ॾिठो, पोइ बसि उहोई दिमाग़ घुमी वियो, हिक ॿिए सां फोन ते ॻाल्हाए ॾिसो, उहोई दिमाग़ घुमी वियो, पोइ उहोई ॻाल्हियूं यादि रहंदियूं। ये त उहोई थी वियो न, भई तव्हांखे डॉक्टर चए ये चीज न खाओ, तव्हांजे लाइ सुठी न आहे, त चलो ठीकु आहे, गोरियूं बि था वठो, उहो चीज न बि था खाओ, पोइ थोरो ॿियो कुझु चटपटो या ईअं सभु, भई हाणे डॉक्टर गोरी ॾिनी अथई न, गोरी त वठूं था, चलो इहो बि थोरो खाई छॾियो, इहो बि थोरो खाई छॾियो, गोरी त वठूं था न, ठीकु थी वेंदो, इहो बि ठीकु थी वेंदो, भले खाओ खाओ। त ईअं आहे न, हिकु जॻह असां सिर्फ़ु सुबुह शाम भॻवान जो नाम जपूं था, बाक़ी सॼो ॾींहुं त असां उल्टी सुल्टी दुनिया वारी ॻाल्हियूं ॿुधूं था, करूं था, त हिन दुनिया में रहंदा आहियूं त इहे सभु बि सिखणो पवंदो। लेकिन तव्हां ईअं सोचो ई छो था, नॉलेज रखणु अलॻि ॻाल्हि आहे, ईअं थोरी असां सां गॾु ओड़ो ई बुरो थींदो, पर चओ असां सां गॾु बुरो न थींदो, ऐं तव्हां अहिड़े कम में फसो ई न, त तव्हां सां बुरो थींदो ई न। माण्हुनि खे हिन समय भॻवान जे मथां विश्वास घटि आहे, हिक ॿिए जे मथां विश्वास रखी वेठे, पोइ उहो दुख ॾींदा आहिनि, पोइ दुखी परेशान थी वेंदा आहिनि। त बाबा चए थो भई तव्हां सॼो ॾींहुं त उल्टो सुल्टो खाओ पीओ था, सुबुह शाम सिर्फ़ु गोरी वठो, पोइ तव्हांजी तबियत ठीकु रहंदी।
तव्हां बीमार आहियो, तव्हांखे कोई तकलीफ़ आहे त उन रीति हल्को खाइण, हल्को पीअण, टाइम सां दवाई वठण, परहेज करण त जल्दी शरीर ठीक थी वेंदो। उहे बाबा चए थो हिन समय माण्हू चवनि था असांखे मन शांत नथो थिए, हेॾा वीचार था अचनि, ईअं थो थिए, टेंशन आहे, दुख आहे, परेशानी आहे, त तव्हां नाटक छो था ॾिसो? भई तव्हांखे दुख परेशानी आहे त मन में उल्टा सुल्टा वीचार था हलनि, त जेतिरो थी सघे हा भई सॼो ॾींहुं पाठ न करो, लेकिन हर कर्म कंदे परमात्मा खे यादि करे करो। नाटकनि जी जॻह कुझु बि सुठी चीज ॾिसो जंहिंसां तव्हांजो दिमाग़ खुले। तॾहिं तव्हांजी आत्मा जी शरीर जी बीमारी थींदी आहे त ध्यानु रखंदा आहिनि हिन समय सभिनि जी आत्माउनि खे बीमारी लॻल आहे। कहिड़ी? हिन विकार बुराइनि जी, बुरी बुरी ॻाल्हियुनि जी, आसुरी स्वभाव संस्कारनि जी। त ऑलरेडी असांजी आत्मा बीमार आहे त ॿियो ई असां अहिड़ी बीमारी वारी चीजूं ॾिसंदासीं, ॿुधंदासीं, टीवी में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसंदासीं त असांजी आत्मा ॿियो ई बीमार थी वेंदी। तंहिंजे करे बाबा चए थो नॉलेज जाते सम्झ भई दुनिया में रहण लाइ उहो ॻाल्हि ॿुधणु ज़रूरी आहे त वरी बि ॿुधो, लेकिन अहिड़ी चीजूं छो था ॾिसो जंहिंसां तव्हांजे दिमाग़ में ॿियो ई कचिरो थो पइजे। उन कचिरे खे कॾहिं साफ़ कंदव? उन कचिरे न असां त सुबुह सुबुह जो उथी करे पाठ बि कंदा आहियूं, नाटक बि ॾिसंदा आहियूं, फोननि ते बि ॻाल्हाईंदा आहियूं, लेकिन तव्हांजे जीवन में दुख परेशानी त ख़तम थी वई न। त जीअं माण्हू चटनी ठाहींदो न, सभु कुझु मिलाए करे चटनी ठाहींदो, चटनी जो स्वाद त भले सुठो आहे लेकिन उहो शरीर खे तंदुरुस्त बि रखे थी। ये हिन समय माण्हू सभु चए थो सभु कुझु कंदा आहियूं, लेकिन जॾहिं दुख परेशानी अचे थो, परिस्थिति अचे थी त हा अल्लाह भॻवान खे उल्टो सुठो चवंदा, चिल्लाईंदा, रड़ियूं था करनि, रोईंदा वग़ैरह वग़ैरह। त बाबा चए थो थोड़ी सी बि भई घर गृहस्थी जी माण्हुनि खे जिम्मेवारी आहे त थोरो बि माण्हू करे नथो सघे, माण्हू पंहिंजे शरीर जी नथो करे सघे। शौक़ में शादी करे थो, ॿार पैदा करे थो, लेकिन हुनखे पंहिंजो शरीर ई नथो संभलिजे त उहो ॿियनि माण्हुनि खे कीअं संभालंदो? अॼुकल्ह दुनिया में डिवोर्स छो था थियनि? एॾी ख़र्चो करे माण्हू शादी थो कराए, थोरो समय खां पोइ माण्हू फटाफट वापसि पंहिंजे घर हली था वञनि। छो त हिन समय आत्मा पंहिंजे शरीर खे नथी संभाले सघनि। वो काथे शादी करे उन्हनि खे संभालदी, वरी ॿार पैदा करे उन्हनि खे संभालदी, वरी पंहिंजी ससु वग़ैरह उन्हनि खे संभालदी। एॾी जिम्मेवारी आत्मा में शक्ति न आहे न, शरीरनि में ई न आहे। माण्हू चए थो न असां एॾो करे आयासीं, हीअं ज़माने जो फ़र्क़ु थींदो न। हुन समय प्रकृति, खाइण पीअण, संबंध आदि जेका हुया सभु उन समय अलॻि हुयो। हाणे हिन स्थिति ते एॾी बीमारियूं आहिनि, एॾी परेशानियूं आहिनि, एॾा दुख परेशानियूं आहिनि, धंधो नथो हले, पैसो न आहे, इहा ॻाल्हि उहो त माण्हू पुराणा जेका पिछले पहिरों वारा माण्हू आहिनि उहे चवंदा आहिनि असां ईअं कयो, असां एॾो कुझु कंदा हुआसीं, ईअं कंदा हुआसीं। तव्हांजो ज़मानो अलॻि, हुन समय खाइण पीअण जी बि चीज़ूं ॾाढी सुठियूं सुठियूं ताक़तवर वारियूं आहिनि। हुन समय प्रकृति बि एॾी तमो प्रधान थोड़ी हुई, कॾहिं एॾी गर्मी, कॾहिं एॾी सर्दी, कॾहिं एॾी बारिश, कॾहिं छा थो थिए। हुन समय एॾी बीमारी थोड़ी हुई। हुन समय आत्माउनि में शक्ति त हुई, सभु मिली जुली करे रहंदा। हुन समय एॾी टीवियुनि में इहे ख़राब सीरियल पिक्चरूं थोड़ी हूंदियूं। हुन समय इहे फोन थोड़ी हुया। अॼु माण्हू चए थो ॿार सॼो ॾींहुं ईअं था करनि, पर वॾा छा था करनि? तव्हां वॾनि जी ॿुधायो। ॿार त चलो टीवी फोन ॾिसनि था, पर वॾा छा था करनि? तव्हां ई टीवी न ॾिसो, फोननि ते ज्यादा न ॻाल्हायो, ॿारनि सां गॾु खेॾो करो हिक ॿिए सां। पहिरियों ॾिसो माण्हुनि वटि टीवी मोबाइल न हुयो त सभु परिवार वारा हिक ॿिए सां गॾु वेही करे खेॾंदा हुया, खाईंदा हुया, कंदा हुया। अॼु सभी माण्हू टीवी ॾिसी करे रोटी था खाइनि, मोबाइल ॾिसी करे रोटी था खाइनि, त ॿारनि जो छा कसूर?
त हिन समय कंहिंखे बि असां कसूरवार बि न, ईअं बि न चई सघंदा ये ग़लति आहे, ये सही आहे। सभी अहिड़ा आहिनि। वॾा ईअं न चई सघंदा आहिनि नंढा ग़लति आहिनि, नंढा ईअं न चई सघंदा आहिनि वॾा ग़लति आहिनि। सभी आत्माउनि जी कंडीशन सेम आहे। हिन करे बाबा चवंदा आत्मा खे ॾिस। ऐं असां आत्माउनि खे ॾिसंदासीं न, ऐं ख़ुदि खे ॾिसंदासीं, असांखे सम्झ में अची वेंदो कि हिन सृष्टि ते असांखे हिन समय हर घड़ी श्वासो श्वास परमात्मा खे यादि करणु ॾाढो ई ज़रूरी आहे। छो तुझे एॾी सारी जिम्मेवारियूं हूंदी हुई बि आत्मा संभाले नथी सघे, त हुन सभु जिम्मेवारियुनि खे जेको मुंहिंजो मुंहिंजो करे हले थी, त हुन मुंहिंजे खे तुंहिंजो कंदी त तुंहिंजे जी यादि बि ईंदी। भई तुंहिंजो शरीर, तुंहिंजो घर, तुंहिंजा ॿार तूं ही संभाल, प्रैक्टिकल में ईअं कंदो ऐं हुनखे यादि करे हर कर्म कंदो त जॾहिं बि कोई ॻाल्हि ईंदी त हुनखे यादि करे करूं त बि अगरि कोई ॻाल्हि अचे त तुरंत हुनजी यादि ईंदी न, भई हुननि जो आहे त हुन खां पुछूं असां छो बोझ खणूं। हिन करे बाबा चए थो हर जिम्मेवारी संभालते हुए डबल लाइट रहो। डबल लाइट रहण लाइ छा करणो पवंदो? हिकदमि आत्मा लाइट, ॿियो बोझ खां बि लाइट। जेको बि बोझ अनुभव थींदो न, अरे मूंखे ईअं करणो, ईअं करणो, ईअं थी वियो, हिन खां बि लाइट। हिन जे लाइ बाबा खे सभु कुझु अर्पण करे छॾियो। अर्पण मतिलबु मन ई मन में परमात्मा खे हर ॻाल्हि ॿुधाए करे हुनखे ॾेई छॾियो। मुंहिंजी न आहे, तव्हांजी आहे, तव्हां ई ॿुधायो हाणे छा करूं। त हिन सां असां आत्मायूं हल्का थी वेंदासीं। ऐं कॾहिं बि सपने में बि न सोचियो कि सभु मां थी करा या मूंखे सभु करणो आहे या मुंहिंजी सभु जिम्मेवारी आहे। जॾहिं बि तव्हांजे मन में या मुख में ईअं अचे न, जे माण्हू ॿुधाईंदा आहिनि अरे असांखे इहो बि करणो पवंदो आहे, छा करूं, जिम्मेवारी आहे त निभाए, त तुरंत हिन ॻाल्हि खे परिवर्तन करे छॾियो मन सां। ॿाहिरां सां त माण्हू चईंदा आहिनि हाणे मथां वारो ॾिनो अथई उहो ई ॼाणे, उहो ई ॾिसंदा आहिनि। मन सां चओ बाबा ये सब कुछ बाबा जो आहे, बाबा ही संभालंदो। बाबा अर्थात आत्मा जो बि परमात्मा, उहो ई मखां कराईंदो। त जॾहिं असां मन सां ईअं चईंदा आहियूं न, तॾहिं परमात्मा सॼी सभु जिम्मेवारी खणी करे असांखे शक्ति ॾींदो। जे शक्ति सां असां वटि कंहिंजी शक्ति थी, परम पिता परमात्मा जी, जे शक्ति सां असां सहज ई सभु कमु करे सघंदा आहियूं। लेकिन कई माण्हुनि खे भगवान जी शक्ति ईंदी आहे, भगवान द्वारा उन्हनि खे शक्ति मिलंदी आहे, न मिलंदी आहे, मिलंदी आहे। लेकिन पोइ सॼो ॾींहुं ध्यानु रखो, असां कंहिंजे लाइ बुरो सोचूं, बुरो ॻाल्हायूं, बुरो कंहिंजे लाइ सोचे करे कुझु कमु कंदासीं न, त उहो शक्ति ख़तम थी वेंदी। भले हुनजो बुरो थी वञे, लेकिन तव्हांजी ख़तम थी वेंदी। तव्हांजे सुठे कम जे लाइ भगवान खां शक्ति वठी न, पोइ त तव्हां उल्टो सुठो सोचण ॻाल्हाइण में करण में वेस्ट करे छॾियो। त हिन ॻाल्हि ते असांखे न व्रत रखणो खपे सॼो ॾींहुं। कंहिंजे लाइ बि असांखे न उल्टो सुठो सोचणो आहे, न ॻाल्हाइणो आहे, न करणो आहे, भले उहो तव्हांजो ॿार ई छो न। सोचदा आहिनि न माण्हू ॿारनि जे लाइ बि जानकारी बुरो न सोचदा आहिनि उल्टो, लेकिन टेंशन जे कारण सोचदा आहिनि अलाए ईअं न थी वञे, वरी ईअं थी वेंदो, वरी ईअं न थी वञे, त इहो बि हुनजे लाइ बुरो सोचणु। तंहिंजे करे ऐं असांजी त शक्ति आईसीं, असां बुरो सोचदासीं न बि थियण वारो हूंदो, लेकिन अगरि असां में शक्ति हूंदी त उहो बुरो थी बि वेंदो। पोइ चईंदा आहिनि ॾिस मां चयो न ईअं थींदो, ईअं ई थिए। पोइ तव्हां सोचो ई बुरो त थींदो ई न। कई माण्हू चईंदा आहिनि न असां त सुठो पिया सोचूं लेकिन बुरो थी वियो। लेकिन तव्हां सुठो सोचियो न त हुन बुरे में बि सुठो निकिरी ईंदो। एतिरो असांखे परमात्मा जे मथां विश्वास हुजणो खपे। विश्वास जी कमी आहे न। अॼु माण्हू देहधारी संबंधनि जे मथां विश्वास रखंदा आहिनि, न त घर में कीअं रहंदा। लेकिन अगरि तव्हां परम पिता परमात्मा जे मथां विश्वास रखंदव त तव्हांखे जीवन में
त जीअं त तव्हां हुनजी सत्र छाया में सदा अॻियां वधंदा वेंदा। तंहिंजे करे बाबा चए थो मुंहिंजे मथां विश्वास रखणु सिखो, थोरो पेशेंस रखणो खपे। भई माण्हू जी हिन ॾिसां त एतिरो भॻवान सां प्रार्थना कई आहे, अरदास कई आहे, लेकिन सिर्फ़ तव्हां हुन समय त सोचो था हा ईअं थी वञे, अरदास करो था, लेकिन बाक़ी समय छा था सोचो? बाक़ी समय भी मन जॾहिं भी उल्टो सुल्टो सोचे त हुन समय मन खे उत्तर ॾियो कि न बाबा सभु ठीक करे छॾंदो। हुन समय छो हुनजी लहरनि में लहराइजी वञनि, मन जो उल्टे सुल्टे ॻाल्हियूं सोचंदा न, उन्हनि जे लहरनि में असांजी आत्मा लहराईंदी वेंदी आहे, पोइ बुद्धि भी हुन सां गॾु हेॾे होॾे घुमंदी रहंदी आहे। अरे मन जीअं ई वीचार करे तुरंत मन खे उत्तर ॾियो न परमात्मा सभु ठीक करे छॾंदो, बाबा सभु ठीक करे छॾंदो। त हिन रीति बाबा चए थो सभु तरफ़ा बुद्धि खे हटाए हिकु मुंहिंजे बाप सां जोड़ंदव न त तव्हां स्वर्ग जी परी थी वेंदव। परी अर्थात जो ॾाढी सुंदर हुजे। सत्युग में असांजी आत्मा और शरीर ॿई ॾाढा सुंदर हूंदा, अर्थात प्योर हूंदा। त अहिड़ी दुनिया में भी शरीर त चलो माण्हू चवनि कि हिन दुनिया में भी ॾाढा सुठा शरीर आहिनि, लेकिन हिन दुनिया जा शरीर त विकार सां पैदा थियल आहिनि। सत्युग में त निर्विकार योग बल जी पैदाइश हूंदी। शरीर जी आयु केतिरी हूंदी सत्युग में? 150 साल और त्रेता में 125 साल। और उते निरोगी काया हूंदी, ते भले केतिरा भी कोई खूबसूरत हुजनि, लेकिन बीमारी त थींदी हूंदी न हुननि खे, बीमारी थींदी हूंदी, ख़र्चो केॾो लॻंदो न। और शरीर विकार सां पैदा थियल आहे त हुनजो भी त इफेक्ट थींदो न। तंहिंजे करे सत्युग में हिन सृष्टि ते असां अगरि पंहिंजो बुद्धि अर्थात पंहिंजी सम्झ, असांजी बुद्धि में जो भी सम्झ आहे न वो जो परमात्मा असांखे चए थो न उहो ई सम्झ हुजणी खपे। तॾहिं असांखे बाबा स्वर्ग जी परी ठाहे ॾींदो। त माण्हू सोचंदा आहिनि परी मतिलबु कोई ये पंख लॻाए हुई कोई परी हूंदी, ॿुधाइण पंख लॻाए करे कोई उड़ी सघंदो आहे ईअं? ठीक है, असल में ये परी अर्थात परी के ॿ पंख छो ॾिना अथई? मतलब कि आत्मा जो हूंदी आहे न वो जॾहिं सभु पंहिंजे विकार बुराइनि सां मुक्त थी करे हल्की थी वेंदी आहे न, त हुन हल्केपन जे कारण आत्मा हिन सृष्टि ते रहंदी हुई भी जीअं उड़दी रहंदी आहे, सभिनि जो भलो करे करे उड़दी रहंदी आहे, मतलब काथे रुकदी न आहे। परी मतलब खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करे पंहिंजे सभु पापनि खे विकार बुराइनि खे बाबा खे ॾेई करे असां परमात्मा जी यादि में रही करे सदा जीवन में अॻियां उड़दा वञूं। तव्हां भी परी हिन दुनिया में हिन समय परी कीअं ठही सघंदा आहियो? परमात्मा जी यादि में रही करे हर ॻाल्हि खे पार करे छॾो हिकु सेकेंड में। कोई चए ये ॻाल्हि ये थी, अच्छा कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीक थी वेंदो। तव्हां इहो सही ॾिसो परमात्मा खे यादि करे। कोई चए असांजा ॿार पढ़नि नथा ईअं, कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीक थी वेंदो, सुठो पढ़ण लॻी वेंदो। ये तव्हांजी हिकु बोल परमात्मा जी यादि में तव्हां जीअं त असां भी पंहिंजी हर ॻाल्हि खां उड़ी वेंदासीं, अर्थात पार करे वठंदासीं। ऐं परी सभिनि खे दुआयूं ॾींदी आहे न, त बाबा चए थो कि हाणे त असां सभिनि खे चईंदासीं सभु ठीक थी वेंदो, सभु ठीक थी वेंदो, त इहे जीअं असां हुनखे दुआ था ॾियूं त परी थी वियासीं न। लेकिन ये परी अर्थात दुआ ॾियण वारी, सभु ॻाल्हियुनि खे पार करण वारी, सत्युग में निरोगी शरीर ऐं पावन आत्मा असांजी थी वञे, हुनजे लाइ असांखे छा करणो आहे? हिन समय सदा खुद की आत्मा समझी करे परमात्मा की याद करे, वो जो समझ रहे तो ना हुन रीति जीवन जियो। अच्छा मीठे मीठे सेकंड के बाद माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग।
रूहानी बाप जी सवें रूहानी बारन की नमस्ते संजी भी रूहानी माता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आए मास्टर ज्ञान सूर्य थे सॼे विश्व की सर्व शक्तियुनि जी किरणियूं ॾियण वारा विश्व कल्याणकारी था। बाबा चवनि था जीअं सूर्य पंहिंजी किरणनि द्वारा विश्व की रोशन कंदा आहिनि यही तव्हां सभी भी मास्टर ज्ञान सूर्य आहियो। जब असांजी आत्मा में परमात्मा जी एतिरी शक्ति आहे जो असां हिन सृष्टि जे रहंदे कंहिंजे लाइ बि सुठो सोचो त हुनजो सुठो थी वञे। एतिरी असांखे परमात्मा का शक्ति वठणी अचे। सूर्य जी किरणूं चारों ओर फैलदियूं आहिनि वही असांजी आत्मा में एतिरी शक्ति हुजणी खपे कि चारों ओर शक्ति फैलती रहे जिससे सभी आत्माएं जो कल्याण थे। तो अगर सॼो ॾींहुं हर घंटे ये फिक्स करे छॾंदव न कि हाणे मां सभिनि आत्माउनि जे लाइ ये दुआ थी करो हर घंटे में 1 मिनट वेही करे या बीह करे भी काथे आयो बाबा सभी आत्माऊं सुखी थी वञनि शांत थी वञनि सभिनि के तव्हांजी छत्र छाया जे हेठां सभु रहनि सभु आत्माएं सदा खुश रहनि। त तव्हां रोज हर घंटे 1 सेकंड भी सभिनि जे लाइ दुआ कंदव त सभिनि जो केतिरो भलो थी वेंदो। हिन सां छा थींदो असां हर घंटे जो इहो बंदी छॾंदासीं न त हर घंटे असांखे परमात्मा खे यादि करे सभिनि खे सुख शांति जी कामना करणी आहे त असांखे भी सुख शांति मिली वेंदी। तो समझो पिछले घंटे कुछ अहिड़ी ॻाल्हि थी लेकिन हाणे घंटो शुरू थियो त मां परमात्मा खे यादि कयो त उहा ॻाल्हि जल्दी ख़तम थी वेंदी न त राति ताईं माण्हुनि जो मथो भारी थी वेंदो पोइ पर कल्ह करीअं पोइ माण्हू सालनि ताईं उहा ॻाल्हि न भुलजंदो जेसि ताईं सच्चे मन सां परमात्मा खे यादि न करे तेसि ताईं उहा ॻाल्हि जो बोझ ख़तम ई न थींदो। स्लोगन है जिम्मेवारी संभालते हुए सब कुछ बाप के अर्पण करे डबल लाइफ रहन ही फरिश्तो ठहण। फरिश्तो अर्थात जो सदा सभिनि जी के लाइ सुठो सोचे सदा हल्को रहे हर परिस्थिति के सहज पार कर सके बाबा जी याद में रह करे बाबा जी हर श्रीमत के पालन करे स्वर्ग में पाठ हो जाए। ओम शांति। बाबा की याद करो